लतीफ़ साहिब ॼण त थोरो मायूस थियो आहे, बेज़ार थियो आहे ऐं सोचे थो त हे हिकु जे न ॼाया, हिकु त ॼमा ई न, ॿियो ॼापंदे जे मां ख़ुदा महिरबानी करे जे अखियूं बि मुंहिंजूं बंदि थी वञनि ऐं मुंहिंजी नज़र बि न पवे, छो त असीं जेकी कुझु ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ो माहौल ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ो समाज ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ी दुनिया ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ा महबूब ॾिसणु आया हुआसीं, उहा शइ त हिते पैदा ई कोन थी थी। मालवी जो बैत, हाणे मालवी क़ैद में पई आहे, हाणे हू सम्झे थी त मुंहिंजे करे ई जेको सॼो थर जेको थरथरे में अची वियो आहे, मुंहिंजे करे ई माण्हुनि खे विढ़नि पिया, मारीनि पिया माण्हू, मुंहिंजे लाइ जेको आहे सो हुकुमराननि सां जेको आहे सो विढ़िया बीठा आहिनि उमर बादशाह सां। ऐं हू त अंदरि आहे, हाणे उते जेको आहे सो ही सोचे पई त आउं ॼमाई न, हाणे पाण क़ैद में पई आहे, उनजी हुनखे तकलीफ़ कोन्हे का, हाणे सोचे पई मुंहिंजे करे मुंहिंजे माण्हुनि खे, मुंहिंजे माण्हुनि खे तकलीफ़ थिए उहा न थियणु खपंदी हुई, हाणे उहा इन करे थी जाऊं आहियां, हाणे त ॼमा ई न। हाणे ही मालवी थी चवे, लतीफ़ साईं जो बैत आहे, लतीफ़ साईं जे रूह मञण जो बैत थो निकिरे, त मुमकिन आहे त पाण बि जेको आहे इन ख़्याल मञा गुज़रिया हुजनि त हिकिड़ो माण्हू पोलियो करे थो, हिकिड़ो माण्हू फीडिंग करे थो, इल्मु थो ॾिए माण्हू, ऐं उहो ज़िंदगी जा घस सेखारे थो, गुर सेखारे थो, ऐं पोइ माण्हू जेके आहिनि तब्दील थियणु चाहिनि उहे तब्दील नथा माण्हू थी सघनि माण्हू, छो जेकॾहिं लाज़मी उस्ताद आहे उहो ॿारनि खे पढ़ाए, ॿार नतीजो न ॾींदा, लाज़मी उहो बेज़ार थींदो, मायूस थींदो, घर धणी आहे उहो पोलिया करे थो ऐं घर वारा जेकॾहिं उनजो क़दुरु न कंदा त लाज़मी उहो बेज़ार थी पवंदो। ईअं ई अहिड़ो ई हिकिड़ो ख़्यालु आहे की मालवी बेज़ार थी पई आहे, लतीफ़ साहिब ॼण त थोरो मायूस थियो आहे, बेज़ार थियो आहे ऐं सोचे थो त हे हिकु जे न ॼाया, हिकु त ॼमा ई न, ॿियो ॼापंदे जे मां, ॿियो ॼापी हुअसि तॾहिं मरी वञा, छो एॾी बेज़ारी छो आहे? मारी चए थी घंघर घणो थियासि, घंघर घणो थियासि ॼापी मारवड़नि खे, मारवड़नि वटि ॼमी पियसि ऐं उन्हनि जे अज़ाब थी पियसि, घंघर ऐं घांगो उन्हनि जे लाइ थी पियसि। माना कॾहिं कॾहिं जेको आहे सो माण्हू इन सूरत हाल मां बि गुज़रे पियो। असांजी जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे, जेके ईमानदार माण्हू, जेके सचार माण्हू, जेके सुठा सियासी लीडर, सियासी वर्कर ऐं मुरवजा जेका सियासत आहे उहा त ॾाढी ख़तरनाक थी वई आहे, ऐं उन में जेको आहे सो ॻाल्हियूं सुठियूं थियनि थियूं, बाज़ारि फ़िल्सफ़ा सुठा, नज़रिया सुठा, अमल जेको आहे बिल्कुलु उनजो उबतड़ थिए थो, ऐं पोइ तंहिंजे करे उहे जेके चङा जेके माण्हू आहिनि उहे बेज़ार थी था पवनि, उहे पोइ इहे दुआऊं बि अहिड़ियूं घुरनि था। हाणे लतीफ़ साईं इहा जेका सूरत हाल आहे, हाणे उन सूरत हाल जो असरु जेको आहे सो कीअं जेको आहे सो पाण ते क़बूल थो करे ऐं उन खां पोइ उन सूरत हाल में हू कीअं गुज़ारे थो। कॾहिं कॾहिं माण्हू नबड़ी सघंदो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू ताक़त न हूंदी आहे, पर जीअं वटि माण्हू खे रहणो आहे त जीअं वरी को मौक़ो मिले त वरी जेको आहे सो सॼी सूरत हाल खे उथलाए विझिजे, माण्हुनि खे मायूसनि मां कढिजे, माण्हुनि खे बेहिसनि मां कढिजे, माण्हुनि खे त पोइ कॾहिं कॾहिं माण्हू खे चुप बि करणी पए थी, कॾहिं कॾहिं माण्हू, ऐं कॾहिं कॾहिं माण्हू बीह बि रहे थो, सब्र करे थो, माण्हू सोचे थो, माण्हू वीचारे थो त हीअ जेको आहे हक़ जी जेका बादशाही आहे कीअं क़ाइमु कजे, हीअ त सॼो खसारे में अची वियासीं। हाणे उनजे करे हू पोइ माण्हुनि खे ॻोल्हीनि था, माण्हुनि खे सुठनि माण्हुनि खे, सुठनि माण्हुनि सां कम्यूनिकेट कनि था, उन्हनि सां बहस मुबाहिसा कनि था, उन्हनि खां सिखनि था, उन्हनि खे सेखारीनि था, ख़्यालनि जी ॾे वठि ख़्यालनि जी कनि था त कीअं जेको आहे सो हींअर असीं कीअं पिया गुज़ारियूं, ॼण अखियुनि हूंदे माण्हू अंधो थी वियो आहे, ॾिसिजे कुझु कोन थो, का सुठी शइ कोन थी ॾिसिजे, कन ॼण त माण्हू लिकंदो थो अचे, माण्हू का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे को, छो त जेके ॻाल्हियूं ॿुधूं था उहे सुठियूं आहिनि कोन, ऐं ॻाल्हि केरु ॿुधे कोन थो सुठी ॻाल्हि, त माना उनजे करे माण्हू चुप करे वठे। हाणे इनखे कीअं थो लतीफ़ साईं इन सिचुएशन खे, इन सूरत हाल खे सहे ॾे, ऐं उन में ॼण त ही दुआ थो करे, या ॼण त सद थो करे, या चाहत थो करे, कहिड़ी चाहत थो करे त वाही वञे छा,
माना अंदाज़ो करियो त माण्हू जी ज़ुबान माण्हू खे मिली आहे ॻाल्हाइण जे लाइ, ॻाइण जे लाइ, खिलण जे लाइ माण्हू खे ज़िंदगी मिली आहे, ऐं कन मिलिया आहिनि ॿुधण जे लाइ, अखियूं मिलियूं आहिनि ॾिसण जे लाइ। ऐं माण्हू एॾो बेज़ार थी वञे जो ईअं चवे त वाई वञे में छा त वरी ज़ुबान बंदि थी। ऐं कन कीअं सुणा, माना ही जेको कुझु ॿुधां पियो त मुंहिंजो ई दिमाग़ बि ख़राबु पियो थिए, मुंहिंजी दिलि बि ख़राबु पई थिए, हीउ छा पियो ॿुधां। वाई वञे में छा त कन कीअं सुणा। अञा दुआ थो करे त भलो करे भाल, भलो करे भाल त अखियुनि अंधो थिया। माना अञा बि जेकॾहिं भलो ख़ुदा महिरबानी करे जे अखियूं बि मुंहिंजूं बंदि थी वञनि ऐं मुंहिंजी नज़र बि न पवे, छो त असीं जेकी कुझु ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ो माहौल ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ो समाज ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ी दुनिया ॾिसणु आया हुआसीं, जहिड़ा महबूब ॾिसणु आया हुआसीं, उहा शइ त हिते पैदा ई कोन थी थी। ऐं उन्हनि जे करे त माना इहे सभु शयूं जेके आहिनि से माण्हू, उनजो मतिलबु इहो न आहे त हाणे कोन थींदो, हाणे इहे सभु शयूं तब्दील थींदियूं, इहे सभु शयूं। हाणे उन जे लाइ माण्हू खे गौर फ़िक्र करिणो पवंदो, माण्हू खे सोचणो पवंदो माण्हुनि खे। ऐं हीअ जेके आहिनि असांजा ही वॾा जेके माण्हू, ही इन्हनि को तव्हांखे ॾोकड़ तव्हांखे कोन ॾींदा इहे माण्हू, न को तव्हांखे अन्न ॾियनि, न को तव्हांखे सोन मीन तव्हांखे ॾियनि। हिननि जी जेका पूंजी आहे, जेका हिननि जो जेको सर्व आहे उहो इल्मु आहे। हाणे इहो मौजूदा सूरत हाल या 300 साल अॻु में सूरत हाल, लाज़मी आहे त सूरत हाल कॾहिं ख़तरनाक थी थिए, कॾहिं चङी थी थिए, इहा सूरत हाल तब्दील थींदी रहे थी। माण्हू जा ख़्याल आहिनि उहे तब्दील थींदा रहनि था, इहे शयूं तब्दील थींदियूं रहनि थियूं। ऐं उनजे करे जेको आहे पाण लतीफ़ साईं खां पुछंदासीं वरी इन सूरत हाल वञा कीअं गुज़रिजे, छा कजे, छा न कजे। ऐं वरी जेको आहे पाण ॿिए कंहिं वक़्तु, ॿिए कंहिं ख़्याल में, ऐं पाण वारी जेका औताक आहे यूट्यूब जी, उन ते असीं ॼण त मुस्तक़िल जीअं चइजे त सांधे जेको आहे इहो सिलसिलो शुरू कयो आहे, ऐं उन ते वेठा आहियूं। उन ते ऐं लाज़मी आहे त असां इहो ई करे सघूं था, जेको ई असांजी जेका सोच सम्झ आहे उन मुताबिक़ जेके ई असांखे सुठा जेके आलिम मिलिया आहिनि, अदीब मिलिया आहिनि, गुरू जेके मिलिया आहिनि, उहो पोइ जेको आहे नबियनि खां वठी पोइ असांजा अफलातून, अरस्तू, सुकरात, पोइ जेके वेझे मादी आहे 200-300 सालनि जो, उनमें जेके सुठा जेके माण्हू आया आहिनि, कबीर आहे, उनमें लतीफ़ साईं आहे, सचल आहे, सामी आहे, ऐं पंहिंजो हमल आहे, ख़लीफ़ो आहे, ऐं असां वटि तमामु घणा शाह करीम आहे, ख़्वाजा मोहम्मद ज़मा गिरोड़ी। ऐं पाण इन्हनि सभिनी खे जेको आहे इंट्रोड्यूस बि कंदासीं, किताब में लिखिया पिया आहिनि, पर घणनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे का। ऐं इन्हनि माण्हुनि जो जेको सिहतमंद जेको फ़िलसफ़ो, जेको माण्हुनि खे बि चेंज करे सघे थो, माण्हुनि जी रूहनि खे बि चेंज करे सघे थो, माण्हुनि जे दिमाग़नि खे बि चेंज करे सघे थो, उहे माण्हू पोइ वरी पंहिंजो पाण खे चेंज कंदा, घर खे चेंज कंदा, समाज खे चेंज कंदा। इहो असांजो चैनल जे खोलण जो मक़सदु ई इहो। बाक़ी ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, ऐं घणा जेका चैनल भरिया पिया आहिनि, ऐं उते जेका मश्किरियूं बि थियनि थियूं, उते जेको आहे मुज़ाहिरा बि थियनि था, मुनाज़रा बि थियनि था, पर असांजो सिर्फ़ु इहो ई मक़सदु आहे to awareness for the people। माण्हुनि खे असीं जेको आहे इल्मु ॾियूं, माण्हुनि खे असीं रोशनी ॾियूं, ऐं माण्हुनि खे रस्तो ॾियूं, माण्हुनि खे जीअं माण्हू हीअ मायूसियुनि मंझां, हीअ गुंगबोल मंझां, हीअ जेको बीमार मंझां जेको आहे माण्हू आज़ादु माण्हू थी सघनि इन्हनि मंझां। ऐं माण्हू ज़हनी तौर ते ठीकु हूंदो, जिस्मानी तौर ते ठीकु हूंदो, ऐं ज़हनी तौर ते ठीकु हूंदो त उहो माण्हू तहरक में बि ईंदो, जदोजहद बि कंदो, इनकलाब आणींदो, ऐं आज़ादी बि माणींदो। पर जेकॾहिं माण्हू ठीकु न हूंदो, हाणे हीउ इल्मु माण्हू खे ठीकु करे थो। पंहिंजो लतीफ़ साईं जो हीउ बैत चई पियो, फ़िलहालु तव्हां मोकिलायूं था, त ॿिए वारे वरी पाण इन ते ॻाल्हाईंदासीं। त लतीफ़ साईं जेको आहे उनजी जेका अस्पताल आहे या उनजो जेको शफ़ाखानो जेको आहे, उनमें कहिड़ा असांखे ॾस ॾिए थो, कहिड़ियूं असांखे ॻाल्हियूं ॿुधाए थो, जीअं असीं पंहिंजो पाण खे बचाए सघूं, पंहिंजो पाण खे तब्दील करे सघूं। छो त हीउ ज़मानो घणो अॻिते हलिणो आहे, उहो ख़ुदा थो ॼाणे। त लाज़मी असीं वञूं था, हिकिड़ो माण्हू कोन्हे
हिकिड़ो माण्हू वञे थो 10 माण्हू छॾे थो वञे, पोइ 10 माण्हू वञनि था त 10 माण्हू बि छॾे माण्हू वधंदा बि वञनि था। ऐं समाजी जेको सिलसिलो आहे सिरिश्तो ज़िंदगी जो सफ़र आहे, इहो शौर जो सफ़र जेको आहे इहो रवां तवां आहे। तव्हांजी महिरबानी। इहे असांजो जेको चैनल आहे तव्हांजो चैनल, उनखे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि यारनि खे शेयर बि कयो, उन्हनि खे ॿुधायो त तव्हां ॿियो करो, पर 3 माण्हुनि खे गॾु शेयर करे छॾियो। ईअं हिकिड़ो माण्हू 3 माण्हुनि खे शेयर कंदो वेंदो, 10 माण्हुनि खे शेयर कंदो वेंदो त सॼी दुनिया सां असीं गॾिजी वेंदासीं। ऐं सॼी दुनिया सां गॾिजी वियासीं त असांखे बि जेको आहे सो ॻाल्हाईंदे मज़ो ईंदो, ऐं तव्हांखे ॿुधंदे जेको आहे इहे ॻाल्हियूं मज़ो ईंदो, छो इहे ॻाल्हियूं अजायूं न आहिनि, इहे ॻाल्हियूं सजायूं आहिनि, इहे ॻाल्हियूं सजायूं आहिनि ऐं इहे फ्रूटफुल आहिनि जी तव्हांजी ज़िंदगी में इहे कारमद आहिनि, तव्हांखे तब्दील करे सघनि थियूं। तव्हांजी महिरबानी। वरी जेको आहे ॿिए कंहिं जेको आहे प्रोग्राम में इन तव्हांजे यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हांजो यूट्यूब, इहे अंब गोपाल जो यूट्यूब चैनल इहो तव्हांजो आहे, अंब गोपाल ऑफिशियल इहो तव्हांजो चैनल आहे। इनखे तव्हां सब्सक्राइब जॾहिं कंदव, दोस्तनि यारनि खे शेयर कंदव, घणनि दोस्तनि खे असीं जेको आहे सो इहे जेके काराइतियूं लाभाइतियूं ॻाल्हियूं ॿुधाए सघंदासीं। महिरबानी।